फरमायो उन नूर के असां वारे लिबास में मोकिलियो। सुभान अल्लाह। यो अल्लाह साईं जो असां जे मथां थोरो ये बे ये कड़ी असां वारे जिन्स में न मोकिलिया किथां कुरान पढ़ो किथां हदीसूं सिखो महबूब करीम सां गॾु वेही कोन सघो पर यो अल्लाह साईं जो थोरो जे रब असां के असां जो महबूब नूर वारो महबूब असां वारे लिबास में मोकिलियो। सुभान अल्लाह। हले ओ नूर दुनिया में जॾहिं आयो पे सही अब्दुल मुत्तलिब रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा मां रात जो ख्वाब में ॾिठो या सुने हबीब जो नूर आयो मां ख्वाब में ॾिठो छा ॾिठो मुझे घर अंदर हिकिड़ो वण मोरियो वण फुटदान मोरदान पर आस्ते आस्ते वधदा आहिनि जेको मुंहुं वण ॾिठो वो सेकंडनि में आसमान सां वञी लॻो। सुभान अल्लाह। मूं पंहिंजे पुटनि खे घुरायो सुबुह जो पुट आया सभु जवान मूं उन्हनि खे चयो त राति मूं अजीब ख्वाब ॾिठो पाण वारो जेको घर आहे उन में वण मोरियो आहे उन वण सां जी आसमान सां चोटी कई आहे उन में 4 वॾा ॾार निकिता वॾियूं टारियूं वरी सॼियूं सॼियूं टारियूं वरी उन में वण में गुल निकिता उन वण में पन बीठा पूरी दुनिया जे मथां उन वण जी छांव के माण्हू उन वण खे भाकुर पिया पाइनि चुमियूं पिया ॾियनि के माण्हू ॾिसां थो तो उन वण सां विढ़ण आया आहिनि उन वण खे वठण जे लाइ आया आहिनि उन वण खे ख़तम करण जे लाइ आया आहिनि कोई ॾिसां थो हिकिड़ो जवान आहे जे उन माण्हुनि खे भॼायो आहे मां उन वण खे वेझो वञा थो त उन उहो वण मूंखां परे थींदो पियो वञे इहो मूं ख्वाब ॾिठो। सुभान अल्लाह। हाणे अवां ताबीर कयो या करायो इहो मुंहिंजो ख्वाब अवां खे कीअं लॻो पुट चवण लॻा बाबा तो अजीब ख्वाब ॾिठो आहे इन जो ताबीर असां त न पर मके में बि असांखे अहिड़ो कोन थो सुझे जो तव्हांजे ख्वाब जो ताबीर करे। सुभान अल्लाह। पोइ छा थींदो पुट चवण लॻा बाबा यमन में हिकिड़ी माई ॿुधो था वॾी माहिर आहे वॾी मुअब्बिर आहे जेका ख्वाबनि जी ताबीर भली कंदी आहे ख्वाब उन वटि बयान था कयो जिते वज़ीर ईंदार बादशाह पंहिंजा ख्वाब खणी ईंदार पाण बि हली उनखे माईअ खे ख्वाब ॿुधायो। सुभान अल्लाह। साईं तो फरमाए त मूंखे वठी आया यमन पर साईं अब्दुल मुत्तलिब कदावर इंसान हुआ पाण पटको ॿधंदा त दुनिया हैरान हूंदी साईं जो पटको ॾिसण लाइ। सुभान अल्लाह। बाबा साईं मूंसां ॻाल्हि कई कि मेमण कुंडरी में असांजो उस्ताद मोदी गुलाम रसूल छॾियो फोटू ॾेखारियो साईं जेका तारीख़ साईं मौलवी मोहम्मद अली
नईमी मल्ला दाम इकबाल तारीख भुलिया उन्हीं तारीख ते उन बुजुर्ग जो उर्स बाबा चवंदो त पटको से गुलाम रसूल अहिड़ो ॿधी थो जुमे जो घणा माण्हू थर जा जुमे जो बानू पटको ॾिसो पटको बनो सुभान अल्लाह से अब्दुल मुतलिब रहमतुल्लाह अलैह अहिड़ो पटको बदला जो दुनिया हैरान हूंदी पान पुटन सां गॾिजी जॾहिं यमन में आया हेठि लथा त जो यमन परेशान थी वियो ही जवान किथां आयो आहे मुंहिंजा प्यारा वेझो आया पुछण लॻा साईं तव्हां किथे जा वॾेरा आहियो किथे जा सरदार आहियो साईं अब्दुल मुतलिब फरमायो मां मके जो सरदार आहियां अरबी आहियां ऐं अरब कबीले जे वॾे कबीले कुरैश जो मां सरदार आहियां सुभान अल्लाह ॿियो बेड़ी ख़ैर आहे मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे ख्वाब उन जो ताबीर करण आयो आहियां मां ॿुधो आहे अवांजे इलाइक़े में माई रहे थी माई रहे उन खां ताबीर मूंखे तुंहिंजो तुंहिंजे माइट मौलवी अलाह बजे दावत मूं साईं की शायदि पहिरियों ॾिठो हुजे अॼु पहिरियों दफ़ो ॾिठो हा मूंखे रुॻो इहो जलसे जो शौक़ु न मौलवी खे ॾिसण जो शौक़ु सुभान अल्लाह मिलियासीं अलाह से मिलायो हा पर शायदि अहिड़ी मुलाक़ात पहिरीं कर या असांजी पहिरीं मुलाक़ात आम कोठनि में घटि वधि उतां पंहिंजे पिया थो पहिरियों दफ़ो मुलाक़ात सुभान अल्लाह मोदी साहब वाजिब महिनत कई हर इलाइक़े में कई शागिर्द आलिम मस्जिद आबाद ऐं ॻोठ सॼो आबाद कयो माशाअल्लाह माशाअल्लाह महफूज़ मोहम्मद खान स्टेज सेक्रेटरी चवे थो त 6 महीननि में मस्जिद पाण भले जमात अदा पूरो मथा कुल्ले ते बिठी खड़ी बनाए जतई हुआ 6 महीना वॾा डॉक्टर इकबाल तो फरमाए मस्जिद ते झेड़ो पहलो लाहौर में उहा मस्जिद सी लाहौर में उन मस्जिद जो नालो आहे जामे मस्जिद शब भर हिकिड़ी राति उन ते झेड़ो पहलो वाइन जो ऐं मुस्लमान जो असांजो प्लाट आहे हुननि जो असांजो असीं मंदिर बनाईंदासीं हुकूमत उन टाइम उन्हनि जी जज फैसलो बि ॾेई छॾियो मुस्लमान जी कान्हे पर रातों रात मुस्लमान उठा मुनार समेत मुस्लमान हिकिड़ी रात सुभान अल्लाह हाणे कंहिंखे ताक़त आहे त ठाहे शहीद करण जी कंहिंमें ज़रूरत आहे अची करे उहा राति हिकिड़ी राति में रंग रोगन पलस्तर पर मुनारा पहुचो वाह शुक्र को ॾिनो सुबुह जो डॉक्टर इकबाल नमाज़ ऐलान थियो पाड़े में आज़ान आई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सुभान अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सुभान अल्लाह डॉक्टर इकबाल हैरत जब सुतो है ख्वाब पे ॾिसां असांजे महले में मस्जिद ई कान्हे ही कई ठाहे पोइ माण्हुनि खां पुछे था पावर इलाइक़े में मस्जिद हुई कान्हे जो राजी प्लाट ते झेड़ो मुसलमान रात
रातों रात हिकिड़ी रात में मस्जिद ठाहे पाण उते भी शेर थी मस्जिद बना दी शब भर में ईमान की हरारत वालों ने मस्जिद बना दी शब भर में ईमान की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी है बरसों से नमाजी बन सका सुभान अल्लाह तो मुसलमान जोश वजद में अची वञे हिकिड़ी साल हिकिड़ी रात में मस्जिद ठाहे तैयार करे ऐं मन नफ्स जेके काबू में न हुजे त साल लॻी वञे नमाज़ मुकुल पढ़ी ये मोमिन जी घर मां साईं कमाल कयो पंहिंजी जमात खां 6 महीननि में मस्जिद ठाहे इहा वॾी ॻाल्हि सुभान अल्लाह हुआ शब भर में हिकिड़ी रात में मुसलमान मस्जिद ठाहे प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब जे नाले हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो मां माई खां ताबीर करण आयो आया वठी आया आई जे दरवाजे ते बलेजो हिन पासे में लैन लगी पिया हिन पासे हेडा औरतूं हेडा मर्दन साईं के मर्दन वारे रूप में बिहारियो हाणे लैन खुटंदी जॾहिं साईं जो वारो अची वियो उन वक़्त में जेको कुर्सीअ ते वेठो हो जे पंजूं पे कटियूं साईं अब्दुल मुत्तलिब निहारे हैरान थियो साईं किथां जो वॾेरो आई किथां जो ज़मींदार आई सरदार आई साईं फरमायो मां मके जो सरदार आहियां कुरैशी कबीले जो सरदार आहियां तो उन नुमाइंदी सलाह किसी ॻाल्हि ॿुध असां वरी जेका भाई उन बटे जो आदत हुआ तोखे अलाह वणंदो न तुझे चेहरे में गैरत जा बादल रखता बिठा सुभान अल्लाह अंदर वीने माई सां हथ मिलाइणो पवंदो सिर्फ हथ मिलाइणो कोन पवंदो बल्कि माई जे हथ खे हथ ॾेई बोसो बि ॾियणो पवंदो झुकी बि वञणो पवंदो आऊं बि वधणो पवंदियूं से अब्दुल मुत्तलिब साईं इहो कम असां सुभान अल्लाह अदामत वञे थो या पहुचे रजब भई छबी चिरा दावत बाकी हीर नहीं तो सही इशार जो न उठको ना कर बेचे में ऐलान करा दे बाकी कर वेसन की बीमारी नहीं अरे पाड़ गए सर करे के वाकई मिस्टर मुझे तारीख केड़ी है अजे 3 दफा 4 दफा पूछी ऐसे पाड़े प्यारा मुसलमान भाइरो हजरत अब्दुल मुत्तलिब रहमतुल्लाह अलैह के वक्त में या गाल बुझी झुकणो भी पवंदो माईअ सां हथ भी मिलाइणो पवंदो माईअ जे हथ खे बोसो भी ॾियणो पवंदो साईं फरमायो मां ख्वाब ताईं हथ खयो सुभान अल्लाह जंहिंमें झुकणो पए जंहिंमें हथ मिलाइणो पए हथ चुमणो पए हथ ॿधणा पवनि पंहिंजे ठटे में मशहूर आहे वतायो फ़कीर घुमंदो न घुमंदो हज़रत गौसल आलमीन जो आख़िरी ख़लीफ़ो वतायो फ़कीर आख़िरी ख़लीफ़ो या वॾा ख़लीफ़ा सही नंढो ख़लीफ़ो आख़िरी वो पहिरीं घुमंदो त माण्हू सम्झंदा गैर मुस्लमान सम्झंदा असांजो असां वारा सम्झंदा असांजो मरी पियो ठटे जी बाज़ार में रिली जगह कुल में पाए घुमंदो और मथा वही चयो मरी पियो मुसलमान भी आया गैर मुसलमान जो असीं साड़ींदासीं असांजो
मुसलमान चयोसीं पूरींदासीं दफ़न कंदासीं असांजो ॻाल्हि जॾहिं छेड़े ते पहुची साईं गुलाम मुस्तफ़ा शाह रनी कुल में पाए उथी बीह रहियो कि अबा विड़ो न असां मुर्गो मरतात कयो सुभान अल्लाह अची माई मनो सुभान अल्लाह अल्लाह दा वली ये हुआ ये हौसल आलमीन जो आखिरी खलीफ़ा जे वण हेठां शर्मिल थियो जे वण हेठां साईं दस बेत कयो उन वण जी छांव में आऊं जलसो कयो फकीरा ॻोठ ठटे जे पासे जिते वताए फकीर बाक़ायदा कलो पड़ी ईमान आणण जो ऐलान त साईं अब्दुल मुतलिब जो मुंह मां की ख्वाब ता हथ कयो एड़ी माई आ हम ख्वाब ही बयान कोन उन कुर्सी वारे अमरा चयो साईं सब्र करियो तरसो मां माईअ खां पुछी अचां अंदर वियो माईअ खे चवण लॻो माई साहबा जेके बि माण्हू ईंदा आहिनि झुकी ईंदा आहिनि हथ मिलाईंदा आहिनि हथ जो बोसो वठंदा आहिनि ऐं ॿाहूं ॿधी वेंदा आहिनि पर अहिड़ो जवान आयो आहे जो गैरतमंद आहे बाहया आहे बाशर्म आहे अव्हां जे अॻियां झुकंदो कोन न अव्हां सां हथ मिलाईंदो न हथ खे बोसो ॾींदो न ॿाहूं ॿधी बीहंदो बल्कि ख्वाब बयान कंदो पर बाक़ी जेके तुंहिंजा शर्त आहिनि इन्हनि जो मुआइज़ो ॾियण जे लाइ तयार सुभान अल्लाह कुझु तूं महिरबानी कर माई जो सभु शर्त माफ़ सुभान अल्लाह अहिड़ो जवान पहिरियों दफ़ो आयो आहे अरब कबीले कुरैशियुनि जो सरदार आयो आहे वठी आ मां हुनजे ख्वाब जो ताबीर कंदुसि तेई वक़्त में हज़रत अब्दुल मुत्तलिब उन माईअ जे आस्थाने में अंदर दाख़िल थियो माई पंहिंजे तख़्त तां उथी बीठी ऐं हेठि लही आई चवण लॻी अब्दुल मुत्तलिब जेसिताईं तख़्त ते न बीहंदे ख्वाब जी ताबीर कान करे सुभान अल्लाह तख़्त ते अवल यो छाजो कमाल हो नूर मुबारक पेशानी में चमकी अॼु आई असांखे झुकी था मिलो पहिरें दफ़ो हथ चुमो था सुठो मानियूं खारायो हाजी ॾाढो कयो हाजी भलो तबियत जो भलो मूंखे त माॻे जे रंग टोपियूं तस्बियूं अतर वरी अचवा खजूं सुभान अल्लाह समझ जो पानी सुभान अल्लाह रखियो वेठो सुभान अल्लाह कंदो हमेशा आबाद ओ आमीन खुश हो अल्लाह करे असांखे कराए सभिनी थियो साईं बादशाह जो असांखे बि खाराए भवानी जी माई गुज़ारे वई मां भवानी जी मां गुज़ारे वई लाज़मी आहे वो भवानी हो तो जेके बि फाचा कीर आया वो सभु भवानी दोस्ती हुनजी हुन सां जॾहिं मां जीजल जो जनाज़ो खयूं तो हिन चयो अम्मा हाणे आउं अकेलो हिते रही छा कयां मूंखे पाण सां गॾु जेके ॿिया मवाली आहे उनजो असी माल कि आई त माट कयो अम्मा का ढारसन थोड़ी भारी साईं जो तो मूंखे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह पढ़ो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान बारो हजरत अब्दुल मुत्तलिब अंदर वयो माई तख्त ते विहारो मुंहिंजा प्यारा दोस्तो ये इज्जत रसूलुल्लाह जे नूर जी बरकत
असांजी अवां इज़त करो त मुजरा कईअ पा फिर भॼी सुभान अल्लाह इज़त करो त मुस्तफा जी दीन जी सुभान अल्लाह बरक महबूब मदीने वारे साईं जा लोरा आहे लंघा आहे सुभान अल्लाह इन जे करे असांखे भायो सुभान अल्लाह बरक थोरो थोरो खिलंदा हलो मन जागू पिया मन सुबी छेले बसारा सब सुबह रहा सुभान अल्लाह को आला खां अॻिते मुंहिंजो होटल सुठो हाणे विझण ॾिसां हिकिड़ी कार बम्पर असां वारी कार जे पुठियां बम्पर करे मुंहिंजो अॼु विया राति को जलसो थो वियो इहो लिफाफो वियो ड्राइवर चयो छा करूं मुंहिंजो प्यार हाणे छा कंदासीं अची वई यादि अॻियां घुमाए गाॾी बिहारी आसरो लाहे छॾियो सभु हिकिड़ा पगर लाइन में कार वारो लथो आमद अला आया न जो हुन हीअं हथ ॿधी साह पेट में पियो आहे अची मुंहुं बि काओ लाथो हुन मुंहिंजो हथ चुमियो जिसे तकलीफ़ माफ़ कजो मुझे बस सब माफ़ आई के पंहिंजो आया लो मूसा गॾु हिकिड़ी सेल थी कढा शुक्र जो मान असांजो साथ जो तोखे फोटो जी ये इज्जतूं ये मोहब्बतूं मुस्तफा जा लंघा ऐं लोरा सुभान अल्लाह बरक महबूब जो शान गायूं था उन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हज़रत अब्दुल मुत्तलिब तख्त ते वेठो माई हेठि वेठी आहे साईं ताब ख़्वाब बयान करणु शुरू कयो माई साहबा मुंहिंजे घर में वण निकितो आहे उहो वण फुटी मथे आयो आहे मिंटनि सेकंडनि में आसमान सां लॻियो आहे उन में चार वॾियूं टारियूं आहिनि ॿियूं नंढियूं टारियूं आहिनि पन बि आहिनि गुल बि आहिनि के माण्हू प्यार था कनि उन वण सां के वॾण आया पर मां तो वञा त वण परे हटी थो बीहे माई जो ताबी करणु हुआ माई चयो साईं अब्दुल मुत्तलिब तोखे लख लख मुबारक हुजनि तो ख्वाब ॾाढो भलो सुभान अल्लाह फकीर ॾाढियां चयो सुभान अल्लाह